सां त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हिकु ॾींहं जे मुख़्तसिर दौरे ते कराची पहुची वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सिंध जे गवर्नर कामरान टिसूरी पारां संदसि आजियां कई वई। वज़ीर आज़म ऑपरेशन बुनियाद मरसूस में किरदारु अदा कंदड़ सामूंडी फ़ौज जे जवाननि ऐं ऑफिसरनि सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म भारतीय सामूंडी फ़ौज जे जारहाणे अज़म खे नाकाम बणाइण ते पाक सामूंडी फ़ौज खे भेटा पेश कंदो। वज़ीर आज़म उन मौक़े ते सामूंडी फ़ौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे बि ख़िताब कंदो। वज़ीर आज़म वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सिंध जे गवर्नर सां मुलाक़ात बि कंदो। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हिकु ॾींहं जे मुख़्तसिर दौरे ते कराची पहुची वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सिंध जे गवर्नर कामरान टिसूरी पारां संदसि आजियां कई वई। वज़ीर आज़म पारां बुनियाद मरसूस में किरदारु अदा कंदड़ सामूंडी फ़ौज जे जवाननि ऐं ऑफिसरनि सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म भारतीय सामूंडी फ़ौज जे जारहाणे अज़म खे नाकाम बणाइण ते पाक सामूंडी फ़ौज खे भेटा पेश कंदो। वज़ीर आज़म उन मौक़े ते सामूंडी फ़ौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे ख़िताब बि कंदो। वज़ीर आज़म वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सिंध जे गवर्नर सां मुलाक़ात कंदो। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हिकु ॾींहं जे मुख़्तसिर दौरे ते कराची पहुची वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सिंध जे गवर्नर कामरान टिसूरी पारां संदसि आजियां कई वई। वज़ीर आज़म ऑपरेशन बुनियाद मरसूस में किरदारु अदा कंदड़ सामूंडी फ़ौज जे जवाननि ऐं ऑफिसरनि सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म भारतीय सामूंडी फ़ौज जे जारहाणे अज़म खे नाकाम बणाइण ते पाक सामूंडी फ़ौज खे भेटा पेश कंदो। वज़ीर आज़म उन मौक़े ते सामूंडी फ़ौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे ख़िताब बि कंदो। वज़ीर आज़म वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सिंध जे गवर्नर सां बि मुलाक़ात कंदो। अवां खे आगाह कंदा हलूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हिकु ॾींहं जे मुख़्तसिर दौरे ते कराची पहुची वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सिंध जे गवर्नर कामरान टिसूरी पारां संदसि आजियां कई वई। वज़ीर आज़म ऑपरेशन बुनियाद मरसूस में किरदारु अदा कंदड़ सामूंडी फ़ौज जे जवाननि ऐं ऑफिसरनि सां मुलाक़ात कंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हिकु ॾींहं जे मुख़्तसिर दौरे ते कराची पहुची वियो आहे, कहिड़ियूं मसरूफ़ियातूं आहिनि? बिल्कुल अब्दुल कयूम, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हिकु ॾींहं जे जेको मुख़्तसिर दौरे ते कराची पहुतो आहे। वज़ीर आला सैयद मुराद अली शाह ऐं सिंध जे गवर्नर कामरान खान टिसूरी बि मौजूदु आहिनि। वज़ीर ऑपरेशन बुनियाद मरसूस में किरदारु अदा कंदड़ पाक बहरिया जे जेके जवान आहिनि ऐं उन्हनि जा अमलदार उन्हनि सां मुलाक़ात अॼु जे शेड्यूल में वज़ीर आज़म शामिल आहे। अहिड़ी तरह सां वज़ीर आज़म पारां भारतीय जेका सामूंडी जेका फ़ौज आहे उनजे जेका जारियाणा जेका अज़म आहिनि उनखे नाकाम बनाइण जे हवाले सां पाक बहरिया खे ख़राज तहसील पेश कंदो। वज़ीर आज़म मौक़े ते जेके पाणी वारी फ़ौज जे अमलदारनि ऐं जवाननि खे ख़िताब बि कंदो। त वज़ीर आज़म कराची में क़याम दौरान गवर्नर ऐं वॾे वज़ीर सां मुलाक़ात बि कंदो। ख़ासि ख़ुसूसन जेके बजट मामला ऐं वापारी जा जेके ख़दशा आहिनि, कैशो पावर मनसूबो उन हवाले सां ऐं ईंदड़ बजट में जेके तरक़ियाती मनसूबा ऐं सिंध जे हवाले सां जेके इशूज़ आहिनि उन्हनि जे पिणु ख़्यालनि जी डेविड कई वेंदी। ठीकु आहे फयाज़, तफ़सीली लाइ वॾी महिरबानी।